आउं कमरजान बलोच पाकिस्तान पीपल पार्टी सां वाबस्ता आहियां ऐं साबिक़ा काउंसलर भी आहियां। मदीने मुनव्वरा में मौजूद आहियां। आया उमिरि जी साझा हासिल करणु। मुंहिंजे घर में राति जो 3 बजे 3 कलाक में वारदात कयूं ऐं तक़रीबन 75 तोला सोन ऐं 30 लख रुपया कैश, कपिड़ा, जूता, मोबाइल वग़ैरह सभु चीज़ूं खणी विया। तक़रीबन 15 माण्हू अपराध आया आहिनि। 15 माण्हू डकैती कई आहे। मुंहिंजे फैमिलीअ खे यगमा कयो वियो आहे। पाण मदीने मुनव्वरे में मौजूद आहियां। लॻ मेमनगोट थाणे जे SHO। इन खां पहिरीं बि मेमनगोट तिजारती शहर आहे। इन खां पहिरीं बि 2 ॾींहं पहिरीं बि के घर ते 7 माण्हू वारदात कई। उन बार बार मेमनगोट में वारदातियूं थियूं आहिनि। लिहाज़ा IG सिंध ऐं SSP मल्लीर के रिक्वेस्ट थो करियां, DG रेंजर्स के रिक्वेस्ट थो करियां त असांखे तहफ़ुज़ ॾिनो वञे ऐं इन गैंग खे पकड़ियो वञे जेकी बार बार मेमनगोट में वारदात करे रही आहे। असां मेमनगोट जा माण्हू बेबस थी विया आहिनि। असां हिते मदीने मुनव्वरा जी साझा हासिल करे परेशान हालत में आहियूं। असां पंहिंजी टिकटियूं कराए अॼु हफ़्तो बाक़ी आहे, लेकिन असीं अॼु ई रवाना थियूं पाकिस्तान लाइ, कराची लाइ। करे महिरबानी करे असांजो आवाज़ ॿुधो वञे ऐं असांखे इंसाफ़ ॾिनो वञे।